अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मराठी टीवी न्यूज़ में अवां के भलीकार माहिया फराशाद सब खबर है। एक नजर हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की बीजिंग में चीनी सदर शी जिनपिंग और वज़ीर आज़म ली चांग से मुलाकात। पाक चीन शराकत तारीख के ताउन के 9 मरहल में दाखिल करने ते इत्तफाक। मुख्तलिफ शोबन में ताउन के 15 मफ़ाहमती याददाश्तनामन ते सहियूं। चीनी सदर शी जिनपिंग है त चीन और पाकिस्तान की रिवायती दोस्ती कायम है। चीन पाकिस्तान से लागापन के तरजीह दे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ है त पाक चीन शराकतदारी पाकिस्तान की परडेही पॉलिसी जो अहम थंब है। सीपेक पाकिस्तान के समाजी और इक़्तिसादी तरक्की में इनकलाबी किरदार अदा किया है। ईरान के परडेही तर्जुमान इस्माइल बकाई है त जंग के खात्मे लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। फिलहाल वफ़द पाकिस्तान मोकिलण जो इरादो न आहे। ईरान हिन वक्त एटमी मामले ते न ॻाल्हाईंदो। अमेरिका से MOU में हुर्मुज़ जो इंतजाम शामिल न है। तेहरान में मीडिया के ब्रीफिंग ॾींदे ईरानी परडेही तर्जुमान वधिक है त अमेरिका से मुआहदे के अक्सर नुक़्तन ते इत्तफाक थी चुको है। ईरान और अमेरिका विच में वाहिद सालिस पाकिस्तान है। इसराइली बयान सूरत हाल तां ध्यान हटाने की कोशिश है। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में तेजी। कारोबार दौरान 100 इंडेक्स में 3600 पॉइंटों जो इजाफो रिकॉर्ड। 100 इंडेक्स 1,71,450 पॉइंटन की सतह ते पहुंची वियो। आलमी मंडी में कच्चे तेल जो कीमतों में 2 हफ्तन की घट तरीन सतह ते अची वियूं आहिनि। ब्रेंट क्रूड ऑयल तकरीबन $5 घट थी $99 फी बैरल थी वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां कामयाब डील मेकर हुजण जी दावा। ट्रंप है त कॾहिं बि ख़राब डील नाहियां कंदो। मुआहदो न कंहिं ॾिठो आहे ऐं नई वरी केरु ॼाणे थो त छा आहे। ही ओबामा जे मुआहदे जे बिल्कुलु उबतड़ आहे। अमरीकी सदर वधीक है त नुमाइंदनि खे हिदायत ॾिनी आहे त मुआहदे में तकड़ न कई वञे। वक्त अमेरिका जे हक़ में आहे। हैदराबाद शहर अंदर पानी के बहरान ते सिंध असेंबली में गोड़ MQM मेंबरन पारां पानी खोट ते ॻाल्हाइण की इजाज़त न मिलण ते हंगामो। मुतहदा मेंबरन एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। स्पीकर के डाइस आड़ो एहतजाज नारेबाज़ी। PPMPA इमदाद पिताफ़ी है त कंहिं ते भी दबाव विझी ॻाल्हाइण की रिवायत नाहे हूंदी। कंहिंखे भी ऐवान के ब्लैकमेल करण की इजाज़त नथी ॾेई सघिजे। अपोजिशन लीडर अली खुर्शीदी है त जेकॾहिं मूंखे ॻाल्हाइण की इजाज़त न मिली त कंहिंखे भी ॻाल्हाइण न ॾींदुसि। सिजावल वेझो जवाबदारन चौकीदार के चाकुन जा वार करे क़तल करे छॾियो। टेमाणी ॻोठ में घर अंदर निंड पियल सावण माची बेदर्दी से क़तल। पुलिस शक की बुनियाद ते एक औरत और मर्द के हिरासत में वठी छॾियो। पुलिस जो चवण है त वाक़े की हर रुख का जांच कई पई वञे। जल्द हकीकतूं साम्हूं अची वेंदियूं। ईद में बाक़ी 2 ॾींहं मालपुड़ियुनि में शहरुनि जी रश। कराची, हैदराबाद, बदीन, सखर, दादू और ॿियनि शहरुनि में जानवरनि की खरीदारी जारी। महंगाई सबब खरीदार परेशान। व्यापारी मुनासिब कारोबार के लाइ पुर उम्मीद। कामोर नस्ल जा बकर खरीदारन के ध्यान जो मरकज बणियल।